बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा कुल्ल वलियकल हुज्जत बिनिल हसन सलवातुका अलैहि व अला बाही फी हाज़िहि साअत व फी कुल्ल साअत वलिय्यम व हाफ़िज़म व काइदम व नासिरम व दलीलम व ऐनन हत्ता तुस्किनहु अर्ज़क़तवन व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व आलि मुहम्मद। सब गरजी न पाक दरबार में दुआ गुरो बानी मजलिस राजा शफकत अली मंगी साहब जो ये तमाम न्याज नंगर खर्च खराजात मेहनत अल्लाह पानी बारगाह में कबूल व मकबूल फरमा। शाम दी मलका साइण इन अज़ादारन जो पुरसो पानी बारगाह में कबूल फरमा। आमीन चो बाबा। मालिक अल्लाह जितरा अज़ादार जेके जेके दुआऊं खणी न पाक फर्श अज़ा ते आया इन्हनि जो अचण कबूल फरमा ते दुआऊं कबूल फरमा। बाबुल हवाइज मौलाए अली असगर जो सदको जिन जूं झोलियूं खाली न आबाद फरमा। बीमार करबला सैयद सज्जाद इमाम जो दुखन जो वास्तो थी अल्लाह हर मातमी अज़ादार के शिफा अता फरमा। हर अज़ादार जे इज्जत आबरू जान माल नामूस दी हिफाजत फरमा। आमीन चो बाबा। मां दुआ तव्हांजे लाइ थो घुरां। मौला इन्हनि तडन के ता क़यामत आबाद फरमा। जेके इन्हनि तडन के आबाद रखन था उन्हनि जे नस्लन के तू आबाद रखजा। इन मजलिस में जेतरा भी सादात मोमिनीन काबिल एहतराम तशरीफ़ फरमा आहिनि मौला सादात मोमिनीन जो अचण कबूल फरमा। अज़ीम दुआ है अल्लाह हर अज़ादार के मरण का पहिरियां एक दफ़ो करबला जी ज़ियारत नसीब फरमा। उहा जगह ॾेखार जिते भाउ कुसंदो रहियो भेण ॾिसंदी रही आहे। जेका सर ते क़ुरान रखी जे पई ज़मीन मथे दी मां ॾिसां मुंहिंजो ग़रीब कीअं थो मार ॾे। मौला जेके अखियूं सिकनि थियूं अकबर जी जागीर खे ॾिसण जे लाइ उन्हनि अखियुनि खे करबला जो दीदार नसीब फरमा। शाम जी मलका साइण उमल मसाइब फातिह शाम शरीकतुल हुसैन भाज मिशन जी अद जी भईवार आलिमा गैर मौलिमा सैयदा ज़ैनब जे रोज़े जी ज़ियारत नसीब फरमा। जन्नतुल बकिया वारी साइण जे तुरबत जी ज़ियारत नसीब फरमा। आमीन चओ। हिन साल वेंदे हुसैन बादशाह नियत के ॾिसंदो आहे हैसियत के न ॾिसंदो आहे। मालिक अल्लाह वलीउल असर काइम मौला बकियतुल्लाह हुज्जतुल्लाह इमाम ज़माना जे ज़हूर में ताजील अता फरमा। सभिनी दुआउनि जे कबूलियत वास्ते सलावत बुलंद आवाज़ सां पढ़ो वाला। मजमो काफ़ी आहे सलावत ॾाढे बुलंद आवाज़ सां पढ़ो। पंहिंजी पंहिंजी हाजत रवाई वास्ते सलावत जी तकलीफ़ कयो बाबा। एक सलवात पंहिंजे वक़्त जे हादी इमाम ज़माना जी आमद वास्ते अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले। एक अहिड़ी सलवात पढ़ो हर अज़ादार जे ज़िंदगीअ जा गुनाह माफ़ थी वञनि। अल्लाह औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। मौला ताली जिंदगी दराज फरमा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम।
बुलंद सलवात। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन बुलंद सलवात। अस्सलातु वस्सलामु अला मन कान नबिय्यन व आदम बैनल माइ व तीन बुलंद सलवात। या ज़हरा सलामुल्लाह अलैह। पोयन मोमिनन जे सलवात जो आवाज़ मूं ताईं नथो पहुचे, ॾाढियां पढ़ो बाबा। अस्सलातु वस्सलामु अला रसूलिल करीम अबिल कासिम मुहम्मद बुलंद सलवात। या सैयदा अस्सलातु वस्सलामु अला सय्यदतिल जलीलतिल मखदूमातिल मासूमतिल जंहिंजे ताज़ीम जे लाइ बाबो उथी बीहंदो हुयो। मरहबा मरहबा बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। मज़लूमतिल जॾहिं मज़लूमा थिया चार चार कलाक दरबार में बीठी रही। हाय कर अगर रोई न थो सके। महरूम तन के मीरा से अबिया जगे उम्मत दरबार मां खाली मोटायो। केड़े रंग जा मुसलमान आज मोहम्मद जे धी के खाली मोटायो। तुंहिंजे दरवाजे ते हिन दौर जी का सैयदा दी अचे त तू उनके खाली न मोटाईंदे। मोहम्मद जी धी दरबार मां खाली मोटी आई। हिकड़ो वेण पढ़ा बाबा साईं इन साइण जो। जिंदगी मुंहिंजी इन साइण जे दुखन पढ़ंदे गुज़री आहे। जंहिंजो वेण पियो जे याली मुझी हुसैन का सवाइ निभंदी नाहे। मरहबा मरहबा मरहबा। या अली खर्रात मुझे हुसैन के मुझी तुरबत वठी अचजा। मरहबा 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 मरहबा। कोई तो सवाल करे सैयद या वसियत छो के रोई जदिया अली मां जख्मी आया। हसन अचे न अचे उन जी मर्ज़ी आ। मुंहिंजी धियूं अचन न अचन उन्हनि जी मर्ज़ी आ। हुसैन सुतो पियो जे त बि खणी अचिजांसि। जे घर ताईं रुअण थी त ॾिस मारे। रोई जदी आली नंढड़ो शबीर मुझी कबर ते ईंदो मूंखे गल लाईंदो। मूंखां ज़ख़्म भुलिजी वेंदा मुंहिंजे ज़ख़्म जे इलाज जो नालो हुसैन। मरहबा 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 मरहबा। या ज़हरा या ज़हरा या ज़हरा। जी चाचा नौकर आया लखवारी पढ़ा लखवारी पढ़ा। मां दुआ तो कया तव्हां सब अज़ादार आमीन चइजो। केड़ी दुआ अल्लाह छल नंढन बचन जी मां न मरे।
बाबा साईं साईं रसूल बख्शा साईं कोई सवाल करे बिस्मिल्लाह मुझे बाबा बिस्मिल्लाह कोई सवाल करे सैयद इया दुआ छो घुरी थी तजुर्बो करे दिस वो घर ना है जिते मौत ना आई दे तुझे इलाइके में नंढन बच्चन जी मां मरी वने पेरी रात नंढन सगीरन के निंड न ईंदी अली इमाम जदो बतूल दफन दी वही रात जो टेम जडे घर आयो आ फिजा रुंदी यार रोई जदी अली कयामत अची ज़ैनब मिट्टीअ ते सुती भैया मरहबा 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 सोनो इस्तकबाल के दी नौकर आया चाचा नौकर आया तुझू धियूं ही मिट्टीअ ते सुतियूं पयूं आहिनि हसनी सुतो पियो आ फिजा छो परेशान उच्चो वेण करे जदिया अली मां पूरी हवेली गोलिया मुके करबला जो बादशाह नजर नथो अचे हाय 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 मां सदके वञा अली इमाम तलवार खणी बाबा साईं जियां बाखर आयो मस्जिद नबवी जे दरवाजे ते आयो शबीर नजर न आयुस मदीने जे गलन में गोली हुसैन नजर न आयुस नबी जे रोज़े ते आयो शबीर नजर न आयो सरवण वारा जडे जन्नतुल बकिया में आयो नंढड़ो शबीरा मां जी कबर सा गड सुतो पयो रोई रोई जे तो अम्मा अचु त घर खलऊं मुखे तोखा बगैर निंड नथी अचे अल्लाह मान अल्लाह मान अल्लाह मान अल्लाह मान बिस्मिल्लाह चाचा अल्लाह ताने मातम कबूल फरमाए जी बाबा जी बाबा जी बाबा अम्मा मादा तुझे झोलीअ में सुमंदो आया तू बुधाए तोखा बाद शबीर मिट्टीअ ते कीअं सुमे खानवान वारा हो जंहिंखे मां जे झोलीअ खां बग़ैर निंड न ईंदी अल्लाह ॼाणे करबला जे तती रेत उम्मत कीअं सुमारियसि सैयदतिल निसाइल आलमीन बतूल जी ज़ात बुलंद सलवात अल्लाह तबारक व तआला अहल बेत मोहम्मद जे सदके बानी मजलिस भाई राजा शफकत हुसैन जो ये इत्माम मौला कबूल फरमाए नाज़िम मिंबर साईं नदीम साईं का समेत तमाम सादात मोमिनीन अदादार मोमिनीन मजलिस में आया है मां सैयद जी दुआ है मौला ताने वेड़न के आबाद फरमाए जी हाजिर हाजिर दुआ गुरु राजा साईं दुआ जे लाइ तो जे नंढी मां साद जी न्याणी चाक न आहे साइण सोहरा जो सदको मौला न्याणी के शिफाए कामला अजला अता फरमाए मुझे पांजे ये घर ही मजलिस मुझी जिंदगी तहां वटि गुज़री आहे मां कॾहिं ज़ाकिर बणिजी न ईंदो आहियां तहां वटि हे ज़बानी जी हैसियत सां अज़ादारनि सां मुंहिंजी मोहबत आहे प्यार आहे इज़त ये सब शइ न ज़िक्र जे करे आहे खां बाद क़ाबिल एतिराम मेहमान आहे भाव आहे मुखां बाद ॾूठी ॾींदा मौला ज़िंदगी दराज फरमाए हिकु सलवात पढ़ो त हिकिड़ो जुमलो फ़ज़ाइल जो पढ़ां इजाज़त आहे न बाबा कायनात जे रसूल वटि हिकु शख़्स आयो चए थो या रसूल अल्लाह तव्हां कॾहिं ख़ल्क़ जो फरमाईंदा कॾहिं हुई छा जो मुस्तफ़ा तोखे ॿुधाए ॻाल्हाए ॿुधाए बाबा जदो पोइ बि कॾहिं ख़ल्क़ जो फरमाईंदा कुंतु नबियन व आदम बैनल माए व तीन अञा आदम जो वजूद ही न हुयो त मां मोहम्मद पहिरियां नबी हुयुसि थोरो सर हलायो जिंदी ज़बान नथी हले वरना चङी ज़बान उहा आहे जेका मजलिस में ॻाल्हाए बाबा साईं मां चवंदो आहियां हर ज़बान न ॻाल्हाईंदी आहे ज़बान उहा ॻाल्हाईंदी आहे जंहिं ज़बान ते अलीयुन वलीउल्लाह जी पक्की मोहर लॻल हूंदी बिस्मिल्लाह
हैदरी। बिस्मिल्लाह, जिंदगी दराज। कायनात जो रसूल, बिस्मिल्लाह बाबा, कायनात जो रसूल फरमाए दो आदम न होयो त मां पहिरियां नबी हुयुसि। ते मौला अली खां पुछा कई वई, मौला तव्हां कॾहिं खां वली आयो? फरमाइंदा कुन तो वलियन व आदम बैनल माए वतीन। अञा आदम जो वजूद न हुयो त अली पहिरियां वली हुयो। सदका सदका। मुझे छह इमाम जो एक फरमान याद अची वियो आहे, तव्हांजे साम्हूं पढ़ी वञा। मुझे छह इमाम फरमाए दो अल्लाह जॾहिं आसमान के ख़ल्क़ कयो त आसमान ते लिखियईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलीयुन वलीयुल्लाह। आए जवानो तव्हां ॻाल्हायो, जेतिरा जवान वेठा आहियो, मां तव्हां जवाननि जे हिसे जो ज़ाकिर आहियां। बुज़ुर्गनि खां दुआ वठंदासीं, जवाननि खां दाद वठंदासीं। आसमान के ख़ल्क़ कयईं त आसमान ते लिखियईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अॻियों जुमिलो तव्हां पढ़ो न, अलीयुन वलीयुल्लाह। अल्लाह जॾहिं ज़मीन खे बणायो त ज़मीन ते लिखियईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलीयुन वलीयुल्लाह। पोयां बि ॻाल्हायो, अल्लाह जॾहिं लोह के ख़ल्क़ कयो त लोह ते लिखियईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलीयुन वलीयुल्लाह। अल्लाह जॾहिं कुर्सीअ खे बणायो, अर्श वारी कुर्सी, उन कुर्सीअ खे बणाई त कुर्सीअ ते लिखियईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलीयुन वलीयुल्लाह। अल्लाह जॾहिं पाणीअ खे ख़ल्क़ कयो त पाणीअ ते लिखियईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। मां जुमिलो बि पढ़ांदो, चेहरा बि पढ़ांदो, लिखियईं अलीयुन वलीयुल्लाह। अल्लाह जॾहिं जन्नत खे बणायो त जन्नत जे 8 दरवाज़नि ते लिखियईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलीयुन वलीयुल्लाह। अल्लाह जॾहिं जिब्रील खे बणायो, जिब्रील जे परनि ते लिखियईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलीयुन वलीयुल्लाह। अल्लाह जॾहिं मीकाईल खे बणायो, उन जे पेशानीअ ते लिखियईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलीयुन वलीयुल्लाह। अल्लाह जॾहिं पहाड़नि खे बणायो त पहाड़नि ते लिखियईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलीयुन वलीयुल्लाह। छहों इमाम फरमाए दो अल्लाह जॾहिं रूहनि खे ख़ल्क़ कयो, अल्लाह जॾहिं रूहनि खे ख़ल्क़ कयो, हर रूह ते लिखियईं ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलीयुन वलीयुल्लाह। मुझो छहों इमाम फरमाए थो, जेको बंदो अली जे विलायत जो उते इकरार करे आयो आहे, उहो हिते बि पढ़ंदो। जेको उते इनकार करे आयो आहे, उहो हिते कॾहिं बि न पढ़ंदो जो उते इनकारी थी आयो आहे। ये न क़दीर जी याद, हथ बुलंद हैदरी। हुसैन बादशाह जेतरा मातमी अज़ादार मजलिस में ठायो, कदें भी अली जी विलायत न छॾिजां, हुसैन जी अज़ादारी न छॾिजां, सैयद जी इज्जत करण कदें भी न छॾिजां। दुनिया अली जे विलायत के याद रखे हा त अली जूं धीयूं बाज़ारुनि में न वञनि। हिकु दुआ है, हिकु मां जी इल्तिजा है, दुआ लिखी अथनि मौला उनखे अख्तियार के पुट जी औलाद अता फरमाए। जितरा जितरा आज़ादार आहिनि, झोलियूं खाली आहिनि, दुआ है बाबुल हवाइज मौला अली असगर मौला जो सदको, मौला उन्हनि जूं झोलियूं आबाद फरमाए। बाबा जे लाश जे मथां आई 4 साल जी बतूल, मथां भी चेती बाबा जे मुंहिंजूं कड़ियूं लथियूं त मां करबला तुंहिंजी ज़वारी करण ईंदसि। बाबा जे मुंहिंजूं कड़ियूं न लहनि त बाबा कॾहिं कॾहिं मूंसां शाम मिलण ईंदे।
खुदा गवाह मां इहो जुमिलो पढ़ियो मां हिते न आयुमि शाम पहुतो आहियां रसूल शाह साईं जॾहिं ग़रीबनि जे क़ब्रस्तान वियासीं मासूमा जी ज़री हेठा असली मदार मौला ज़ियारत नसीब कई उते मजलिस पढ़ियमि मजलिस पढ़ण खां बाद मासूमा जे ज़री ते जो दीद कयमि त अॼु बि ज़ंजीर ॿधा पिया साईं बका साईं मूंखे मिंबर जो कसम आहे ग़लति पढ़ा साइण माफ़ न करे राणीपुर जो हिकु अज़ादार मूंसां गॾो मां चयोमांसि ॾिस शबीर जी धीउ अॼु बि क़ैद आहे हिकु मिन्नत कयईं मां त इहो अमल करे आयो आहियां जे शाम जो राहगीर बणिजे त हिन साइण जा दुर बणाए वञिजा मां हिन साइण मासूमा जे दुरनि जूं जोड़ियूं बणाए जॾहिं तुरब ज़री ते रखियोमांसि हिकिड़ो सुवाल कयोमांसि हिकु ॻाल्हि ॿुधाए पाराया त बाबे हई शिमर तुंहिंजा दुर कीअं लाथा या ज़हरा या सैयदा भाई मुझा भाइर आहिनि महिमान आहिनि मुंहिंजो पंहिंजो तॾो आहे मां ज़्यादा देरि न पढ़ां उहे पढ़नि उन्हनि जी ड्यूटी असां त रोज़ तव्हां वटि पढ़ूं था असांजी पंहिंजी रोज़ इबादत आहे हिते हे वीचारा असांजा महिमान आहिनि उन्हनि खे टाइम ॾियूं मौला हिननि जी ज़िंदगी दराज़ फरमाए मातमी अज़ादारो करबला खां वठी शाम जे ज़िंदान ताईं अॼु बि उहो ज़िंदान मौजूदु आहे उन ज़िंदान ताईं हर पर्दादार बीबी ज़ख्मी पर सभिनी मां जेका वधीक बीबी ज़ख्मी न उहा सजाद जी भेण मासूम आई रोअण वारा मुंहिंजो 12हें इमाम जो बाबा साईं सलाम आहे मुंहिंजो सलाम आहे उन बीबीअ ते जेका न सॼे सुम्ही सघंदी न खॿे सुम्ही सघंदी ईअं सुम्हंदी ही जे नमाज़ी सजदो कंदो रोअण वारा ईअं कड़नि ते मथो रखी चेदी बाबा जिनके घर में 4 साल जो न्याणियूं रोई चेदी बाबा 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 मूंखे चङी तरह यादि आहे बाबा में मां त तुंहिंजे सीने ते सुम्हंदी हुयसि बाबा तुंहिंजे सीने जो तावीज़ करबला में पत्थरनि ते सुतो पियो आहे रोई चेदी बाबा मूंखे चङी तरह यादि आहे जॾहिं तूं वेंदे सफ़र ते मूंखां पुछंदे मासूमा मां तुंहिंजे लाइ छा वठी अचां बाबा मूंखे खुरमा खजूर चङा लॻंदा बाबा जॾहिं तूं मोटी ईंदे न मूंखे खणी पंहिंजे सीने ते सुम्हारे चवंदो तूं मुंहिंजे सीने जो सुकून आहे रोई चेदी बाबा अॼु शाम में मिलण अच ॾिस तुंहिंजो सुकून पत्थरनि ते सुतो पियो आहे हाय कर मातमी अज़ादार मता तुंहिंजे भरिसां सजाद रत रहंदो हुजे मातमी अज़ादारो हर अख वसंदी मां सजाद इमाम जी मज़लूमा भेण जो मसाइब शुरू कयो आहे ये कड़न ते मथो रखी ये वेण करे रुनिया तामादे तवज्जो के बाबा वेण करे रुनिया ते उच्चो वेण करे जदी बाबा बाबा अज धी सा शाम में न मिलण ईंदे बाबा मूंसा मिलण न ईंदे बाबा से कोई जो ख्वाब ॾिठई न ये अखियों जो बंद थी वियस ये कोई ख्वाब ॾिठई बीबी ज़ैनब फरमाए थी बीबियो काई बीबी ॾाढिया न रुए मासूमा अॼु सुती आहे तव्हां न सम्झी मुंहिंजी ॻाल्हि अॼु सुती आहे रोअण वारा ख्वाब ॾिठई अखियूं बंदसि हथ वधाए चए काॾे वई मुंहिंजा ग़रीब बाबा काॾे वई मुंहिंजा मज़लूम बाबा काॾे वई मुंहिंजा मुसाफ़िर बाबा साईं ज़ैनब फरमाए थी मासूमा बाबो त उहो ई जेको करबला में कुसी आई रोई जदी ॾाॾीअ जे ज़ख्मी पासे जो कसमा मूंसां बाबा हाणे मिलण आयो मूंखे झोलीअ में खणी विहारी मां चयोमांसि बाबा मां ॾाढी थकिजी पई आहियां मरहबा 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 रोई जदी अम्मा मूंखे बाबा जो सर मिला मां वाइदो थी कयां मां वरी न रुअंदसि और रुअण वारा जीअं किताब जा जुमिला आहिनि मजालिस अज़ा वारे लिखिया आहिनि गुनाहगार अखियुनि सां मां पढ़िया आहिनि यजीद जे महल में इमाम हुसैन जो सर हिक तश्त में पियो मथा रुमाल ॾिनलो
एॾा जो धी सॾ कयो आहे न बाबा धी सां मिलण न ईंदे ताहिर सिपाही चए थो मुंहिंजी ड्यूटी हुई मां ॾिठमि रुमाल हटियो हुसैन जे सर परवास कयो आहे ज़िंदान जे पासे ॾे मुंहुं करे चए थो सजाद मुंहिंजी भेण खे मुंहिंजे धी खे परचा मुंहिंजी सकीना ॾाढो रुनी आहे खानवान जा शरीफ़ अज़ादारो मातमियो मां सैयद आहियां सॼी ज़िंदगी अदब सां पढ़ियो आहे सख़्त रिवायत कोशिश कंदो आहे न पढ़ां रोअण वारा ए ज़ालिम इन अंदाज़ में हुसैन जो सर खणी आयो सजाद जी नज़र पई आहे नदीम साईं पे मिंबर जो कसम आहे सजाद ऊचो वेण करे चए थो ज़ालिम तोखे खाइण जो ॾांहुं नथो अचे हाय 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 जेका दुआ थी दिल में रखी वे मां सैयद वाइदो तो कयां मासूमा जो सदको अल्लाह तुंहिंजे दुआ खे जल्दी क़बूल कंदो मातमी अज़ादारो सजाद इमाम जे हथन दे बाबा जो सर आयो इन ज़िंदान जे दरवाजे ते जो जीअं सजाद आयो रोअण वारा मज़लूम जूं अखियूं खुलियूं त हिकिड़ो जुमिलो चई सजाद 22 सालनि में बुढ़ड़ो थी वियो आहे वरी महारी सजाद खे रोअंदा आहियो उचो वेण करे चए थो बाबा करबला में त तुंहिंजी बि ॾाढ़ी अच्छी थी वई आवाज़ मां अकबर जे सीने मां फल परछी जो कढियो उचो वेण करे चए थो बाबा तूं अकबर जे सीने मां परछी कढी मां बाज़ार में पुफिन खे हलंदे ॾिठो अल्लाह मान अल्लाह मान अल्लाह मान रोअण वारा सजाद बाबा जो सर खणी ज़िंदान में अंदर आयो मासूमा जी नजर पई रोई जदी सजाद हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा अॼु तुंहिंजी भेण सां केरु मिलण आयो याद हरा याद हरा याद हरा जेतिरा मातमी अज़ादार वेठा आहियो सजाद रोई जदो भेण ॿुधायां सब्र कंदी रोई जदी साबिर पी ॾींदी आहियां शाम ताणी सब्र कंदी आहियां गरीब इमाम रोई जदो जे सब्र कंदी त मिटीअ ते वे नंढड़ी झोली बनाए बाबो मिलण आयो थी अल्लाह मान अल्लाह मान अल्लाह मान रोई जदी सजाद जे बाबा मिलण आयो आ बाबा जो सर मुंहिंजे सीने ते रखे सजाद सर रखियो आ पहिरियों भेण कई शाम जी नंगरी हलण लगी आ रोई जदी बाबा जेके ईद जी रात दुर पार आया हई तुंहिंजो कातिल लाहे वयो याद हरा याद हरा याद हरा रोई जदी बाबा जे तुंहिंजो कातिल दुर घुरे बाबा मां पाण दुर लाहे ॾियां बाबा एॾा ज़ोर सां दुर लादा तई शाम ताणी मुंहिंजे कननि जो रतो बंदि न थियो याद हरा याद हरा याद हरा जेके हुसैन ग़रीब खे रोंदा उन जी प्यारी थी जो मसाइब तो पढ़ा राजा शफकत साईं मूंखे मिंबर जो कसम ॿियो वेण करे जदी बाबा तुंहिंजा कातिल घोड़नि जे पोयां ड्रोड़ाईंदा आहिनि रोई जदी बाबा शाम जे राति शिमर मूंखे अकेले उठ ते वेहार इहो मुंहिंजो पढ़णु सवलो आहे पढ़णु सवलो आहे रोई जदी बाबा मूंखे ताज़ियाना खणंदो आयो आ बाबा मुंहिंजी कंड ज़ख्मी आ बाबा मुंहिंजे पेरनि जूं तरियूं ज़ख्मी आहिनि और रुअण वारा रोई जदी बाबा मां 4 सालनि में बुढ़ड़ी बणिजी वई ओ बाबा मुंहिंजे सर जा वार सुफ़ जी चाचा नौकरा इहो वेड़ रोई जदी बाबा मां 4 सालनि में बुढ़ड़ी बणिजी वई इहो वेण कई बीबिन माथम शुरू कयो रोई जदी बाबा हिकु वेण मां थी ॿुधायां ॿियो मुंहिंजे गवाहनि खां पुछजा सैयद जदो शाम में कहिड़ा गवाह थी रोई रोई जदी बाबा रुख सार गवाह माथम हिन थी तेरी दे जड़े शामिया जुला मुकमाए पहले दुरला है
या ज़हरा या ज़हरा या ज़हरा या ज़हरा। सुभान अल्लाह। जी जी नौकर आया। अल्लाह न पढ़ा मौला जे सदके गाजी जे सदके। सख्त रिवायत है जे हुसैन जो वास्तो दिनो थी जिगर संभाल तमा पढ़ा। सब इजाजत दियो पढ़ा ये जालिम दुर लाथा है। शाम गरीबा वारी रात शिमिर जे दो जेडी मल खैमन के बाह लगिया। जालिम जे दो माड डंबा है जे रोशनी दे शबीर जे धी जा दुर चमकिया। मां समझो मुखा पेरिया कोई लाहे न वने। जालिम जे दो एडा जोर सा दुर लाथा चोलो रत बन दी। रोई जे दी अलमन वारा चाचा हलिया। ओ चाचा मुझे दुर लही वई मां जख्मी बन दी। या हुसैन हाने मातम कर मातम कर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। बवेण पढ़ा आखिर ताई सब अज़ादार इजाजत दियो। बाबा सही आखिरी वेण करे जे दी बाबा धी थकड़ी पई दी। और वणवारा इयो वेण करे सजाद दी भेण दवार सही चुप करे वैया। सजाद ड्रोड़ंदो आए वारो ई जे दो मासूम गालाए चुप छो कई थी। और वणवारा जिए खुले दे हथ रखी जे दो इन्ना लिल्लाह। ओ अल्लाह मुझी भेण शाम में मोखलाए वई। या ज़हरा या ज़हरा या ज़हरा या ज़हरा। जिगर में ताकत ना है अगते पड़ा लेकिन तुझी मोहब्बत में। और वणवारा सजाद के रोई जदी सजाद मुझू कड़ियूं न लाए जा। सजाद मां बाबा के देखारी न बाबा मुझू कड़ियूं न लछू दी। रोई जदी सजाद न मेरे चोले में दफना जा। मुझे बाबा के कफन न मिलियो। और वणवारा गरीबन जे कब्रिस्तान में भेण जो जनाजो खड़ी आयो। खटी खटाई कब्र मिलिया चार हथ बाखर आया। और आवाज आया सजाद मैयत मुखे दे गरीब जे दो केरा। और आवाज आया मां अकबर आयो। अकबर जो नालो आया रोई रोई सजा चे दो ही भी थकी होई छा। मुदे सफरा दी जी कमसन भे कुचावे ना जख्म दुखन वो। मासूमा रोई जदी सब आया ने अलमन वारो न मिलना।